जॾहिं खां थर जे वणनि में जवानियूं लटकण लॻियूं आहिनि, तॾहिं खां ई मोर डिॼी वियो आहे। हिन जे रोज़मर्रा जो दस्तूर बदिलजी वियो आहे। हाणे ही पहिरीं अची वण थो जांचे त किथे संदसि मालिकनि मां त को हिते अलाह न करे लटकियल न आहे। उहे मालिक, उहे घर भाती, मावरूं, भेनरूं, धीअरूं, ॿार, ॿुढा, जेके खेसि हथनि ते चुणूं चुगाईंदा आहिनि। सेशल सलामत हुजनि, न त मुंहिंजो जीअण बि कहिड़ो, बुख मरी वेंदुसि, चुणूं न चुगंदुसि। मोर आहे वीचारो, मौसम कुझु कीअं थो थी सघे। को हज़रत इंसान त न आहे, सॼे थर जी मालिकी जा दावेदार त कई चूंडियल निमाइंदा कामोरा साहिब रईस वॾेरा आहिनि, पर रोज़ लटकंदड़ जवानी ॾिसी मथनि तिर जेतिरो असरु कोन थो थिए। संदन सुबुह ऐं शाम जी महमूलात में को फ़र्क़ु कोन थो अचे। पर ही अशरफुल मख़लूक़ात न, हिकु पखी आहे जंहिंखे थर जे लटकंदड़ जवानियुनि डेजारे विधो आहे। रोज़ अङण ते बीठल वणनि खे ॾिसी पंहिंजे धणियुनि जी ज़िंदगी जी पक करे पोइ पंहिंजे लाइ चूणूं जाइज़ सम्झंदो आहे। काश थर में या त थरियुनि जो वारस मोर खे ई करार ॾेई सघिजे हा। बाक़ी थरियुनि जे नसीब में मोर माण्हू, मोर हाकम ऐं मोर अख़्तियार धणी त रहिया ई कोन, जेके लटकंदड़ जवानी ॾिसनि त सही।